लिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वला व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन मारू बितमली रजा सबैनु सरदार हशर वेल हिसाब में जॾे मुहिब थींदा महदार उत लोयन वारा लख हज़ार पर मारो मंझन हिकिड़ो नबूवत इनके घर की है विलायत इनके घर की है इमामत इनके घर की है शहादत इनके घर की है गुनहगारों न घबराओ शफाअत इनके घर की है रोज़े महशर गुनहगारों को बख्शवा लेना ये आदत इनके घर की है अरब शरीफ तुम्हें सदके जावा जिथे सोने तलियां लाया पलका नाल बुहारी देवा कर खाक दियां सरम सलाया कदम कदम ते मैं सजदे देवा जिथे बकरी यार चराया आज़म रो रो दुहाई देवा जिथे अरबी तेरा ला बगदाद शहर दी
उच्चियां लंबियां चीड़ा हो तन मेरे पुरजे पुरजे जिवें दर्जी दियां लीरा हो हुन लीरा दी गले पाके कफनी मैं तो रल सा संग फकीरा हूँ बगदाद शहर दे टुकड़े मंगसा बाहो मैं तो करसा मीरा मीरा हूँ हमद सलात खबाद काबिल एहतराम ज़ी वक़ार उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम मुअज़्ज़िज़ मेहमानान गिरामी ऐ मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाईरो अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक मजा अवा प्यारन मुसलमानन भाईरन जे खिदमत में एक आयत करीमा तिलावत करण जो शरफ हासिल कयो आ दुआ फरमाईदा रब करीम मुखे हक सच बुधाण जी तौफीक बख्शे बुधण खां बाद अल्लाह से असां तमाम सभनी खे उनके अमल जी तौफीक अता फरमाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाहिल अलियल अज़ीम प्यारा मुसलमान भाईरो जे तवा के मालूम आ असां जे प्यारे बा मरहूम जनाब हाजी महमूद रहमतुल्लाह अलैह जे सवाब खातर ईसाल सवाब जे सिलसिले में ही प्रोग्राम मलायो पियो वने जेको अल्हम्दुलिल्लाह काफी देर खां हली रहियो मुजादी दोस्तों अल्लाह साईं जे दरबार में दुआ है रब करीम हाजी साहब महमूद साहब जी बख्शिश मग़फ़िरत फरमाए ऐं जिन संदस लवाहिकीन ही प्रोग्राम करायो आ खैरात कया अल्लाह से उन जे रिज़्क़ रोज़ी में बरकत फरमाए अवा जेके भी आया हो अल्लाह साईं हेड़ी प्यारी मस्जिद जे दिसण सां मस्जिद नबवी याद अचे थी अल्लाह साईं हिन मस्जिद जे सदके शाल असां तव्हां के मस्जिद नबवी जो नमाज नसीब फरमाए मुझे मदीने वाले साईं फरमायो आ त ज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाह मोमिनो मुसलमानो जने हेड़ा प्रोग्राम कयो तो उनखे मुझी सलात सा सिंगारे वेजो अचो तो वड्डा जवान नंढा सब गरजी एड़ी सलात मदीने जे साईं दे मोकलियो जेका सलात असा जे अजो के न प्रोग्राम जो सिंगार बनजी पवे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि हबीब अल्लाह चो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि हबीब अल्लाह प्यारा मुसलमान भाईरो अल्लाह ताला दी जात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो खलकल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला दुनिया वारो इंसानो असा तवा जे ला मौत खे खलकियो आ हयाती खे खलकियो आ इनी बिनी जो मकसद ही आ असा तवा के दुनिया में इनी जे करे मोकलियो आ त असा अवा जो इम्तिहान वठो असा अवा के परखियो त केड़ा हुए असा जा बाना आन जेके असा जे ला इबादत कंता असा के याद कंता भलायु नेक अमल कंथा बुराई खां पान खे बचाइन था इन्हीं परखण जे ला असा तवा के आरज़ी तौर पर दुनिया में मोकलियो आहे सुभान अल्लाह नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए तहकीक नाराए हैदरी नाराए पीर उलमाए अहले सुन्नत प्यारा मुसलमान भाईरो आलम अरवा में अल्लाह पाक तौहीद जे सिलसिले में हिकड़ो आलीशान जलसो रखियो जेमें टोटल रूह हाज़िर थिया
टिन क़िस्मनि जा रूह अल्लाह जी बारगाह में आया जेके अग में आया उहे नूर हा नूर जो चमकाट हुयो ऐं जेके पोयां ॿिया नूर आया उहे मुंहिंजा प्यारा अच्छे क़िस्म जा कलर जा नूर हा रूह हा उन्हनि खां पोइ 33 नंबर ते काफ़रनि मुनाफ़िक़नि जा रूह आया वॾो इज्तिमा लॻो वॾो जलसो थियो वॾो प्रोग्राम थियो पर उन में अल्लाह साईं ख़िताब बिल्कुलु मुख़्तसर फरमायो छा रब फरमायो अलस्तु बिरब्बिकुम छा मां तव्हांजो रब न आहियां सभिनी चयो कालो बला ऐ असांजा पाक रब तूं असांजो रब आहे अल्लाह ताला जी ज़ात फरमायो अवां पंहिंजे वाइदे खे ॾिसजो हाणे जॾहिं दुनिया में तव्हां वेंदो त मां अवां जो इम्तिहान वठंदुसि इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून उते परखी ॾिस उते तव्हांखे ॾिसंदुसि त उहे केर मुंहिंजा बाना आहिनि जेके दुनिया में इहो अॼोको कयल वाइदो पूरो था कनि दुनिया में बि वञी चवंदा त असांजो रब अल्लाह आहे पोइ भली उन्हनि जे मथां कहिड़ियूं बि तकलीफ़ूं अचनि कहिड़ा बि इम्तिहान अचनि ॾुख अचनि लालचूं दौलतूं ॿोरियूं भरती मिलनि लेकिन उहे असां खां पोइते कोन हटंदा उते बि चवंदा असांजो रब अल्लाह आहे बुखनि में ॾुखनि में सुखनि में मां रब खे यादि कंदा रब तो फरमाए जेके इन इम्तिहान में कामयाब थी वेंदा फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून उनजे मथां कंहिं बि क़िस्म जो को ग़म ख़ौफ़ कोन हूंदो उहे दुनिया में बि बेफ़िक्रा बेख़ौफ़ हूंदा क़ब्र में बि हुननि जो आलीशान शान हूंदो ऐं जॾहिं क़यामत जे ॾियारे उथंदा त भली महशर जी गर्मी हुजे या अय्युहन्नास इत्तक़ू रब्बकुम इन्न ज़ल्ज़लतस्साअति शैउन अज़ीम यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अरदअत व तदउ कुल्लु ज़ाति हम्लिन हमलहा व तरन नास सुकारा व मा हुम बिसुकारा वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद अल्लाह सीधो फरमाए उन ज़लज़ले वारे ॾिहाड़े उन क़यामत वारे ॾिहाड़े जिते माण्हू मां पगर ॿाहिरि अची वेंदा नफ़्सा नफ़्सी जो अलम लॻो पियो हूंदो कंहिंखे केरु यादि कोन हूंदो ओ मुंहिंजा प्यारा मिठियूं माइटियूं विसरी वेंदियूं रिश्ता बिरादरियूं विसरी वेंदियूं उन क़यामत वारे ॾिहाड़े जंहिं ॾिहाड़े मां पंहिंजे बचे खे कान सुञाणंदी उन ॾिहाड़े इहे मुंहिंजा प्यारा बाना जिन चयो त असांजो रब अल्लाह आहे वो दुखन सुखन में उन्होंने अमल कया इबादतों कयो दुनिया के कोन ॾिठो पंहिंजे नफ्स खे मारियाओ अल्लाह सीधो फरमाए क़यामत जे ॾियारे ईंदा उन्हनि जे चेहरनि ते बुरक़ूं हूंदियूं उहे लोट कंदा ईंदा उन्हनि ते ग़म कोन हूंदो उन्हनि जे मथां ख़ौफ़ कोन हूंदो पिताई साहब रहमतुल्लाह अलैह अहिड़नि जवाननि जे बारे में इरशाद फरमायो तमुना तूर सीना सदा सनासन सजदे में सैयद ते गोडा गोदड़ियल युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर अहली पर परल फखर मूसा सैका जोगी जुंग जलन माज़ागल बसर वमा तगा अहली रवश रवल बीयमशी बीयमते को अहड़ी चाल चलन पोए सैयद चे संजल कल पुछी तो कहड़ी खुदा वारा बाना जिन दुनिया में थी रब जे रसूल के सुना तो दीन के सुना तो मुझा प्यारा नेक अमल कयाऊं अल्लाह सीधो फरमाए उन्हनि जा बेड़ा पार आहिनि ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो जेको रब सां
आलम अरवा में वायदो करे आया सी जने रब फरमायो अलस्तु बिरब्बिकुम छा मां तवा जो मालिक न आया छा मां तवा जो राज़िक न आया छा मां तवा जो मालिक खालिक रब न आया असां उते वायदो कयो तो मौला तू असां जो रब आहीं तू असां जो मालिक खालिक आहीं बेटा साहब इते ॾाढी भली ॻाल्हि कई ऐं असां जे प्यारे भाउ माइट बिरादरम से मौलवी मोहम्मद याकूब साहब जी को फरमाइशी मौजू ते ॻाल्हि आई आहे ऐं तव्हां जी ख़िदमत में अर्ज़ कंदो हलां बेटा साहब उहे ॾींहं यादि ॾियारिया पाण फरमाए तो मोमिन जाग होशियार थे आलम अरवा में रब सां कहिड़ा वाइदा करे आयो उन्हनि वाइदनि खे न विसार जाओ साईं तूं फरमाए तिन मार जाना मर आहिन हर घणा तिन मार जाना मर आहिन हर घणा आहिन हर घणा कहिड़ा गणिया तिन मार जामिया उमर आहिन हर घणा साईं कुरान पाक जो अलस्तु बिरब्बिकुम जो तर्जुमो तो करे भेटाई जा फरमाए तो झूपन में जे मासा पहाड़ न पेयो झूपन में जे मासा पहाड़ न पेयो गालियों गुण से संदन मुहिंजे रूह में रहियो आलम अरवाह में और रूहन खे जो खुदा खिताब कयो हो वो गालियों गुण से संदन मुहिंजे रूह में रहियो सारियो साही सोबत सारियो साही सोबत हाय हाय हथड़ा रोतन मार जामिया उमर आहिल हर घणा कुरान पाक जे आयत जो तर्जुमो तो करे व इज़ क़ाल रब्बुक लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा क़ालू अतजलु फीहा मन युफ़सिदु फीहा व यस्फिकु दिमा ओ जने रब करीम मलाइका का पुछो त इंसानन खे पैदा कया या न औलाद आदम खे पैदा कया या न अवा जो शा मशवरो आ शैतान मलाइकल फरम अर्ज कयो या अल्लाह ये धारा हणदा फरोह कंदा हिक ॿिए खे मारींदा फिस्क फिजूर में ये गुरूर में सब फर्क थी वेंदा मौला इन्हनि खे पैदा न कर तुझे हम तस्बीह जे ला असां काफ़ी आहियूं अल्लाह से फरमायो इन्नी अअलम माला तअलमून जेको मां थो ॼाणा अवां को नथा ॼाणो पिटाई साहब जो फरमाया मौला इन्हनि मलाइकनि दोरा पादना त हिननि खे पैदा न कर को जेकॾहिं असां खे पैदा न करी आ त इहे मलाइक अहिड़ियूं ॻाल्हियूं कोन कनि हा झांकीअड़नि खे जेकर असलऊं न जाए तोहमत मुंहिंजी तन ते हूं तन हटाई आए हाय हाय हिन हालन से हाय हाय हिन हालन से ओ कीअं वेड़ी चे बनावो तन मारुल जामिया उमर आहिल हर घणा पर हाणे मौला जहिड़ो हाल नमाज़ पढ़ियूं हक़ अदा कयो जहिड़ो हाल रोज़ा रखियासीं हक़ अदा कोन थियो आहे तुंहिंजे ज़िक्र फ़िक्र जो बस हाणे बाहूं ॿधी तोखे तार्ज़ कयूं त जेही आहियां जे तेही तब अबण जी आहियां जेही आहियां जे तेही तब अबण जी आहियां कान सरे साजन रे कहिड़े तरफ़ खायां सरचन ले लतीफ़ चे सरचन ले लतीफ़ चे हाय हाय हथड़ा हणावो तन मार जामिया उमर आहिल हर घणो प्यारा मुसलमान भाइरो रब करीब
असां कयल वाइदा ऐं उन खां अलावा रब करीम जा एहसान अहिड़ा एहसान मोकिलो। किताब पढ़ियो हुजूर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुरकन था असहाब से मुरको था साईं करीमन फरमाता हाणे हाणे जिब्रील अलैहिस्सलाम आयो अजीब हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई असां बि वेठा हुआसीं मुंड में जिब्रील आयो त मूं जिब्रील खे हुकुम कयो सॼो जहान हलियो असांखे का अहिड़ी ॻाल्हि ॿुधाई पोइ अर्ज़ कयईं मुंहिंजा सोना हिकु दफ़ो परवाज़ करे हिकिड़े दरिया या समुंड जे किनारे खां गुज़रियुसि हिकिड़ो जबल हो समुंड में जबल हुयो उन जबल ते ॾिठमि त चोटीअ ते हिकिड़ो ख़ुदा जो माण्हू नफ़ल पियो पढ़े चौधारी पाणी आहे उन जबल जी चोटी ते हू नमाज़ पियो पढ़े रब करीम मूंखे हुकुम कयो ही मुंहिंजो बानो आहे इबादत थो करे ऐं उम्र भी तकरीबन 300 या 350 मूं पढ़ी एतिरी उम्र उन जबल ते उन इबादत कई अल्लाह पाक फरमायो जिब्राइल पर रहणी इन जबल मजा समुंड जी ज़मीन मजा इनके मिठो चश्मो कढी दे ऐं इते हिकिड़ो ॾाड़ू जो वण हण उन में रोज़ असां ॾाड़ू पैदा कंदासीं ही खाईंदो पाणी पींदो गुज़ारो थी हाणे असां जी तकरीबन जेका कराची पट्टी आहे उते जिते भी तव्हां बोर करायो खूह खोटायो त पाणी या त बिल्कुल खारो या बाड़ो जरूर हूंदो 19-20 फर्क आहे पर हज़रत सैयद अब्दुल्ला शाह गाज़ी बिल्कुल समुंड जे किनारे साईं जे जबल ते साईं जे उन टकरीअ ते जॾहिं साईं शहीद थिया शहादत खां पोइ खलीफा साईं जा वेठा 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 पर पानी कोने कीअं गुज़ारो थिए आख़िर वापस बगदाद शरीफ वञण जो इरादो कयो त हाणे वापस वञूं रात जो इरादो कयो ख्वाब में साईं अब्दुल्ला शाह गाज़ी रहमतुल्लाह अलैह ख्वाब में आया फरमायो फ़कीर वञिजो न सुभाणे इन खारे पाणीअ जे हंध ते मिठो चश्मो तव्हांखे नज़र ईंदो सॼी पट्टी ते पाणी खारो आहे साईं अब्दुल्ला शाह गाज़ी रहमतुल्लाह अलैह जे मज़ार जे पासे में चश्मो उन जो पाणी मिठो आहे मिठो अल्लाह पाक जी चाहींदो आ तीअं कंदो आ मुंहिंजा प्यारा दोस्तो हुन जबल जे दामन में हुन जे लाइ मिठे पाणी जो इंतजाम कयो वियो हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 350 साल मूं ॾिठो त हुन अल्लाह जी इबादत कई पोइ जॾहिं हू गुज़ारे वियो हाणे ज़मीन में आ क़ब्र में आ उन जबल ते आ पर जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो इहो शख्स उथंदो अल्लाह जी बारगाह में हिसाब किताब ॾियण जे लाइ ईंदो अल्लाह पाक फरमाईंदो ऐ मलाइको हिन बाने खे मुंहिंजे फज़ल करम सां जन्नत में रवानो कयो हुकुम ईंदो त मुंहिंजे फज़ल करम सां जन्नत में मोकिलियो पोइ उहो बानो ख़ुदा जो भीर अल्लाह से अर्ज़ कंदो बारी ताला तव्हांजो फज़ल करम पर मूं त इबादत कई आहे 350 साल मुंहिंजी मेहनत ख़त्म तव्हां इहो हुकुम कयो त हिन इबादत कई आहे इबादत जे सदके जन्नत में वञे मुंहिंजी मेहनत ज़ाहिर थिए पोइ अल्लाह पाक फरमाईंदो मलाइको हिन खे रोकियो तराज़ू खणी अचो तराज़ू वो मलाइका से गोरा तराज़ू खणी अल्लाह से फरमाइंदो 350 सालन जा नफल नमाज़ो फर्ज़ रोज़ा सब हिकड़े पासे रखो सब रखो अल्लाह से फरमाइंदो हिन जी अख बे पासे रखो जेका हिनखे नेमत ॾिनी आहे सॼी में सिर्फ़ अख हिकड़ी पोइ वज़न कयो त हिन जी सॼी इबादत मुंहिंजे अख जो बदिलो चुकायो आहे मुंहिंजे इन एहसान जे खे पूरो पई आहे या न जॾहिं मलाइका तोर कंदा
त मदीने रे साईं फरमायो जिब्रील तो चवे त अख हुन जी ॻरी थी वेंदी ऐं हुन जा अंबल खजी वेंदा अल्लाह से फरमायो तो त मुंहिंजी हिकिड़ी अख नेमत जो हक़ अदा तो कोन कर तू दावा करे वेठो ऐं तो इबादत करे तो जन्नत में वञा इबादत तुंहिंजी मुंहिंजी हिकिड़ी नेमत अख खे कान थी पहुचे तो हाणे लिहाज़ा तू मयारी तू वञी जहन्नम में अर्ज़ कंदो मुंहिंजा बाझारा रब मूंखे पंहिंजे इबादत ते नाज़ नाहे मौला है सब कुछ मूं अदाऊं अदा कयो तुझे मोहब्बत में मूंखे इन इबादत ते नाज़ नाहे नाज़ मूंखे तुझे फज़ल करम ते आहे हिक गुनाह जे मेरा मां पीउ वेखन ते कढन मुल्क निकाला पर जे लख गुनाह मेरा मालिक वेखे ओ पर्दे पावण वाला रहमत दा दरिया या इलाही हर दम वगदाए तेरा जे एक कतरा मैनू बख्शी ते कम बन जांदा है मेरा और अदल करी ते थर थर कंभल ऊंचियां शान वाले फजल करी ते बख्शी जामुल एड गुनाह वाले प्यारा मुसलमान भाइयों नमाज हक्का रोजो हक्का सब अमल हक्का मुझे अजीज दोस्तों पर खुदा चल राजी थे मुझे फजल करम असा वरन है असा इबादत खुदा जे एहसान जो बदलो रखियो लाए एला करीम रब रहमजू रब रहीम जू मेहरबान असा हिक लाहे न पुजऊ बिटा साहब रद तन मारन जा म्या उमर आहे हरफ खणा आहे हरफ खणा केड़ा करे केड़ा अल्लाह जा एहसान भी कयो ओ मुजा प्यारा दोस्तों बुजुर्गो अल्लाह तबारक व तआला जी जात इरशाद फरमायो ओ मुजा बानो असा तो दुनिया में इन्हीं जे ला था मोकलियो असा तो सिखे परखियो था तो असां जे वास्ते छा थो करी असां जे मोहब्बत में छा थो करी ओ मुजा प्यारा दोस्तों इन्हीं जे वास्ते असां दुनिया जे अंदर आया हो हाने असां पाण खे ॾिसो त असां वञूं केॾां असां जो हाल छा वञी बीठो आहे असां जे अदल इंसाफ जो हाल छा आहे असां जी सखावत जो हाल छा आहे असां जे उथण बीहण पाड़े वारनि सां सलूक जो हाल छा आहे मुंहिंजा प्यारा पाण में असां जो हाल छा आहे एक बे के मारे रहा हूं कत्ल करे रहा हूं मुझा प्यारा थोड़ी थोड़ी चीज ते कत्ल आ पंचदार हिसाब किताब ते अखबारों में पढ़ो था मुसलमान के कत्ल करे रहो बारन जी वेड़ झगड़े ते मुसलमान के कत्ल करे रहो ओ मुझा प्यारा अल्लाह से तो फरमाए मोमिन मुसलमान तो ईमान आंदो आ कलमो तो पढ़ो आ पर तोखे या खबर काने का त ईमान जा जेवर चाहे ईमान जो सिंगार चाहे वल काज़िमीन अल गैज़ वल आफीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन अल्लाह से तो फरमाया त मोमिन जी आदत मोमिन जो कमियो आ त पंहिंजे कावड़ खे पी वेंदो आ माण्हुनि जे ग़लतियुनि खे माफ़ कंदो आ दरगुज़र कंदो आ अल्लाह से तो फरमाए खता करण इंसान जी सिफत आ माफ़ करण मां रब जी सिफत आ को जेको के माफ़ कंदो आ दरगुज़र कंदो आ मां ऐलान थो कयां वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन मां अहिड़नि पंहिंजे माण्हुनि सां मोहब्बत फरमाईंदो आहियां खुदा जी सिफत ऐ मुसलमान जेड़ा ईमान जेड़ा सेवर माफ करण दरगुजर करे छडण कावड़ खे पी वञण ॾिसो नौशेरवान बादशाह काफर हो पर हुन मुल्क में सखावत एड़ी कई
अदल एड़ो कायम कयई जो क़यामत जे ॾींहुं रब इन सखावत अदल जे करे दोज़ख में उनखे दाख़िल न कंदो। एराफ जे हवाले कंदो। एराफ जगह न जन्नत न जहन्नम उन जाइ में नौशेरवान खे मोकिलींदो। जॾहिं नौशेरवान जी सखावत अदालत खे रब मदे नज़र रखी उनखे दोज़ख में नथो मोकिले त पोइ अहिड़ियूं सिफ़तूं जेकॾहिं मोमिन में अची वञनि मुस्लमान में अची वञनि त वाह 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 छा मुसलमान जो शान थींदो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुजुर्गो जेकॾहिं मुसलमान इंसाफ़ क़ाइम करे पाड़े वारनि सां भलो हले। हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु साईं जे घर जे पासे में यहूदी जो घर हो। यहूदी जो घर हो। उन घर जो जेको निसारो हो परनालो हो छत जो वो इमाम हसन साईं जे घर में हीअं हुयो बॾे बारिश पवे फर्श धुअनि त पाणी साईं जे घर जे सहर इलाही कुछ अरसो हलियो। एक दफ़ो यहूदी जी घरवारी पंहिंजे मुड़ुस खे चयो इमाम पाक खे शाबाश आहे जो असां सां अॼु ताईं कुझु पुछो न आहे। मुरीदनि वारो आहे आशिक़नि वारो आहे साथियुनि वारो आहे पुॼत वारो आहे लेकिन अॼु ताईं असांखे कुझु न चयाईं। अॼु परनालो बि हटा हिन जो रुख मोड़ ऐं दर ते वञी इमाम हसन खां माफ़ी बि वठ माज़रत बि कर। यहूदी अॻ में इहो कमु कयो जो मुंहिंजा प्यारा दोस्तो परनालो हटाई निसारो हटाई। उन खां पोइ इमाम पाक जे दरवाज़े ते आयो आहे दस्तखत ॾिनाई। हज़रत इमाम हसन साईं ॿाहिरि निकिरी आया फरमायूं पाड़े वारा छा तकलीफ़ आहे कहिड़ी तोखे तकलीफ़ आहे चओ ॻाल्हि कर। अर्ज़ कई सोना ॿी का तकलीफ़ सवाल न आहे। अर्ज़ खणी आयो आहियां सोना अॼु असां गौर कयो आहे त असांजे छत जो परनालो जो रुख अव्हांजे घर मुबारक ॾिया से न ॾिया हिन में असांजो छत जो पाणी थो करे मींहं पाणीअ जा पाणी किरनि था। असां तव्हांखे शाबाश आहे जो कॾहिं तव्हां पुछा कोन आयो पर अॼु मूंखे अहसासु थियो आहे मां तोखां माज़रत करणु आयो आहियां। त इमाम हसन साईं मथे ॾिहारियो ऐं पाण अल्लाह खे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला तुंहिंजो लख महिरबानियूं जो मां हसन खे तो अहिड़ी दिलि अता कई आहे जो पाड़े वारनि जा दुख सहियो वेठे आहे। भला तुझो शुक्रगुज़ार आहियो मदीने जे साईं जो आला ॾिसो तरकीब मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ॾिसो तहज़ीब असांखे कीअं सेखारिया छा असांजे लाइ छॾे विया। आला हज़रत साईं तो फरमाए तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। बुधिया इमाम हुसैन इमाम हसन साईं जो हुस्न अखलाक जो ॾिठाऊं सुभान अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो पाण कलमो पढ़ियाऊं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सोना अड़े दीन ता कुर्बान अड़े प्यारे नबी पाक ता कुर्बान जे अवांखे अड़ो अखलाक सिखायो आ अवांखे अड़ी तहजीब अता फरमाई आ। एक अरब के आदमी ने बोल बाला कर दिया खाक के जर्रों को हमदो छे सुरैया कर दिया खुद न थे जो राह पर औरों के हादी बन गए क्या शान थी कि जिसने मुर्दों को मसीहा कर दिया। मां कलम पढ़ी घर आयो घर वारनि पुछो ही छा
हे तकदीरूं कीअं तब्दील जो पाण सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त वाह वाह इस्लाम जा कानून वाह वाह इस्लाम जी तहज़ीब आहे अॼु इमाम हसन साईं मूंखे अहिड़ो सबक़ सेखारियो आहे जो मुंहिंजे इस्लाम सां मोहबत थी वई आहे मूं कलमो पढ़ियो आहे अव्हां जी मर्ज़ी घरवारी बचड़ा चवनि था असांजी छा हलंदी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसो इन्हनि जे किरदार उथण वेहण सां इमाम पाक जे हुस्न अखलाक सां सॼो घराणो मुस्लमान थी वियो ऐं असांजो किरदार ॾिसी अञा माण्हू नफ़रत था कनि न भॼनि था मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि बि यादि आई आहे हज़रत मौला अली शेर ख़ुदा अमीरुल मोमिनीन रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण इराक़ जा वाली थिया ऐं सॼे इस्लामी मुमलकत जा बादशाह थिया अमीरुल मोमिनीन उन दौरान साईं हिकिड़े ईसाईया या यहूदिया उन खां ज़रह जीअं हाणे बुलेट प्रूफ गाॾियूं वग़ैरह निकितियूं आहिनि पोइ हाणे अॻ में हूंदी ज़रह पाईंदा हुआ सीने सां पुठा सीनूं सभिनि में ढकबो हो तलवार तीर गोलो पत्थर अहिड़ियूं शयूं भालो असर न कंदियूं वसिरा उन वटि भली ही हज़रत मौला अली शेर ख़ुदा उन सां ॻाल्हि ॿोल कई हेतिरा पैसा साईं ॾेई छॾिया सुभाणे ज़रह चओ तव्हांखे ॾेई वेंदुसि सुबुह थी पोइ पंहिंजे वाइदे सां ज़रह खणी न आयो हज़रत मौला अली शेर ख़ुदा मूंखे घुरायो हाणे त तव्हां कल्ह पैसा वरिता ज़रह ॾे कल्ह सौदो थियो वो यहूदी अर्ज़ करण लॻो या अमीरुल मोमिनीन मूंखे तव्हां कॾहिं पैसा ॾिना कॾहिं सौदो थियो मूंखे यादि न आहे साईं फरमाई कल्ह की ॻाल्हि मूंखे यादि न आहे तो पैसा कोन ॾिना फ़ैसिलो कयो अदालत में काज़ी शोरे उन वक़्त में काज़ी क़ुज़ात फ़ैसिलो आयो साईं ॿिन्ही तरफ़नि जूं काज़ी साहब ॻाल्हियूं ॿुधियूं हज़रत मौला अली शेर ख़ुदा पंहिंजो मौक़िफ़ बयान कयो त हिन मूंखां कल्ह पैसा वरिता ज़रह जो सौदो थियो अॼु ॾींहं ई ज़रा लेकिन ॻाल्हि कोन थो मञे चवे थो त सौदो कॾहिं थियो आहे जो वापारु कॾहिं थियो आहे हाणे भला छा कजे वरी काज़ी साहब हुन जो मौक़िफ़ ॿुधो साईं भला गवाह अव्हां जे इस्लाम में दीन में शाहिद हूंदो आहे गवाह हूंदो आहे गवाह तलब कयो हज़रत अली साईं खां काज़ी शोरे गवाह तलब कयो हज़रत अली साईं फरमायो इमाम हसन मुझो पुट फर्ज़ंद मूंसां गॾु काज़ी शोरे चयो साईं माफ़ कजो तव्हां अमीरुल मोमिनीन आहियो पर इस्लाम दीन थो चवे त पुट जी गवाही पीउ जे हक़ में क़बूल न आहे इमाम हसन जी शाहिदी न हलंदी बाक़ी ॿियो को आहे त घुरायो हज़रत अली साईं फरमायो ॿियो केरु कोन हो मां हुयुसि मुंहिंजो बचिड़ो इमाम हसन हुयो इहो वापारु थियो सौदो थियो हज़रत काज़ी शोरे अर्ज़ कयो या अमीरुल मोमिनीन कुझु बि थियो आहे पर इस्लाम दीन जो कानून थो चवे त ज़रह यहूदी जी आहे तव्हांजे लाइ शायदि न आहे गवाह न आहे फ़ैसिलो थी वियो फ़ैसिले थियण खां बाद वो यहूदी ॿाहिरि निकितो ज़रह बि खणी आयो ॿाहिरि जो निकितो त हाणे हुन छा कयो हे ज़रह जेका हुई न हुनखे हीअं खणी ॿिन्ही हथनि सां हीअं बीठो ऐं नारा हई त इस्लाम ज़िंदाबाद इस्लाम ज़िंदाबाद इस्लाम ज़िंदाबाद ऐं कलमो पढ़ी मुस्लमान थियो ऐं ज़रह वरी हज़रत मौला अली शेर ख़ुदा वटि खणी आयो ज़रह वठो साईं फरमायो हे हेॾो सारो मजमू गॾु थियो हे अदालत में आयासीं हाणे वेठो कलमा पढ़ी हाणे वेठो इस्लाम ज़िंदाबाद जा नारा हणी हे पहिरीं कोन ख़्याल आई अर्ज़ कई साईं मूंखे वज मिलियो मूं पे वज ॻोल्हिया त अहिड़ो वज मिले जो मां इस्लाम जे कानूननि खे ॾिसां त इस्लाम जे अंदरूनी कानूननि जो हाल छा आहे इंसाफ़ आहे या कोन वॾनि जे लाइ अमीरनि जे लाइ बादशाहनि जे लाइ इस्लाम छा थो चवे उन्हनि जे लाइ रिआयत आहे या साॻियो कानून ग़रीब वारो उन्हनि जे लाइ बि आहे
मूं पे मोकियो ताणियो तव्हां सां जो सौदो थियो मुंहिंजो हेड़ो मोकियो वरी करे मिलंदो इन जे करे केस अदालत में खणी आयुसि साईं तव्हां सचा आहियो अवां मूंखे पैसा ॾिना अवां सां सौदो थियो सभु ॻाल्हि सिर्फ़ आज़माइण जे लाइ अदालत में आयासीं अॼु मूंखे पक थी आहे त जंहिं दीन जा कानून एॾा सख़्तु आहिनि एॾा प्यारा आहिनि जंहिंखां बादशाह बि नथो बची सघे उहो दीन कॾहिं ख़तमु कोन थींदो असांजा वॾा चई विया आहिनि जंहिं मुल्क जो कानून मज़बूत हूंदो वो मुल्क कॾहिं तबाह कोन थींदो जंहिं मुल्क जा कानून खोखला थी वेंदा कमज़ोर थी वेंदा अमल ख़तम थी वेंदो उन्हनि मुल्कनि में हालतूं ख़राब थी वेंदियूं चङे मथे जी इज़त कान रहंदी ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो ओ यहूदी चवण लॻो दीन लुॾंदो ख़तम कोन थींदो छो जो हिन जा कानून मज़बूत आहिनि अॼु मूंखे पक थी आहे त दीन सचो आला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो किरदार त मुंहिंजा प्यारा रब तो फरमा मां तव्हांखे हिते मोकिलियो आहे इन किरदार जे लाइ इबादत जे लाइ त मलाइकी खोड़नि सुभान अल्लाह करण जे लाइ त मलाइकी खोड़नि अल्हम्दुलिल्लाह तव्हां हेड़ो बि त किरदार अदा करे ॾेखारियो तव्हां जी जेका बशरी सिफ़तूं आहिनि उन्हनि खे तव्हां इस्तेमालु कयो हैरत में आहियूं सभिनी खे मलाइकनि खे तव्हां छा दुनिया में कमु कयो आहे तव्हां पंहिंजे नफ़्स खे मारे ॾेखारियो अदब में इंतिहा कयो ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो तव्हां हया सिखो अदब सिखो गैरत सिखो तव्हां दीन सां मोहबत कयो पाड़े वारनि जा हक़ अदा कयो माइटनि जा हक़ अदा कयो ओ इंसान पंहिंजे दिल में रहम धार मां रब बि रहीम आहियां तूं पंहिंजे अंदरि इहा सिफ़त पैदा कर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो मशहूरु वाक़ियो आहे साईं महिमान खां सवाइ मानी कोन खाईंदा हाणे अहिड़ो दौर आहे छलनि खां महिमान ते नज़र पए जेसि ताईं माण्हू लिकी सघंदो त घणा लिकण जी कोशिशि कंदा अहिड़ो दौर पर महिमान ख़ुदा जी तरफ़ रहमत हूंदी आहे जंहिंजे घर महिमान आयो सम्झ रब राज़ी थियो आहे ऐं मदीने जे साईं खां ग़ालिबन मूं रवायत में पढ़ियो आहे नुज़रतुल मजालिस में या पढ़ियो आहे त साईं करीमन खां अर्ज़ु कयो सोना रब कॾहिं थो राज़ी थिए त शायदि मदीने जे साईं पहिरीं इहो ॿुधायो त जंहिंजे घर महिमान जे मथे पर महिमान जी हद आहे 3 ॾींहं खां पोइ उहो महिमान न आहे 3 ॾींहंनि ताईं महिमान आहे मुंहिंजा प्यारा जंहिंजे घर आयो सम्झो रब हुन ते राज़ी थियो पोइ वरी मदीने जे साईं पुछो मालिकनि फरमायो त जंहिंखे ख़ुदा पुट जी औलाद ॾे पोइ धीअ जी औलाद ॾे पोइ बारिश वग़ैरह अहिड़ियूं ॻाल्हियूं फरमायूं पर पहिरीं ॿुधायो त महिमान हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम महिमान खां सवाइ मानी कोन खाईंदा हुआ हिकु दफ़ो हफ़्तो गुज़री वियो 2 टे ॾिहाड़ा गुज़री विया महिमान जो न आयो त पाण ॻोल्हा में निकिरी पिया त मां ॻोल्हे अचां हीअं जो ॿाहिरि निकिता ॾिसनि त हिकिड़ो पोड़ो आहे उहो वञे झुमंदो वञे ऐं गर्दन झुकी वई आहे चेल पोइते ॿाहिरि निकिरी वई आहे बुढ़ापे अज मिट्टी लथो आमान हर करोड़ी प्या कन सलाम अचो सलाम अलैका सलावतुल्लाह सलावतुल्लाह आका वहवा शान तुझो मान तुझो सैरुल्ला मकान तुझो रब मिज़बान तुझो या नबी सलाम का या रसूल सलाम या हबीब सलाम अलैका
वेंदा आहिनि सब्र ॿुधण खां बाद अल्लाह साईं असां तव्हां सभिनी खे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। जीअं त अवां सभिनीनि पांधीअड़नि खे मालूम आहे अॼोकी हीअ तक़रीब अॼोकी ख़ैरात शम्सुल फ़ुक़हा उस्तादुल उलमा पीर तरीक़त रहबरे शरीयत अलहाज सैयदी हकीम साईं हाजी अली मोहम्मद ख़ास ख़ैली रहमतुल्लाह अलैह जंजे सालियाने उर्स मुबारक जे सिलसिले में मुनक़िद कई वई आहे। जंहिं हस्ती जो मूं नालो मुबारक खयो आहे उहे असां जेके बि साईं मलीर वारे रहमतुल्लाह अलैह जा शागिर्द आहियूं नईमी उन्हनि सभिनी जो ॾाढो उस्ताद बि आहे। साईं मलीर वारनि जा साईं उस्ताद हुया। ज़ाहिर ॻाल्हि आहे असां जेके बि मलीर दारुल मुजद्दिदिया नईमिया खां फारिग़ तहसील उलमा इकराम आहियूं उन्हनि सभिनी जा ॾाढा उस्ताद अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात साईं जे फ्यूज़ व बरकात में मज़ीद इज़ाफ़ो फरमाए सदन दरबार खे तां क़यामत आबाद ऐं शाद रखे। अल्लाह साईं सदन मस्जिद सदन मदरसो खानका बचड़ा जेके हिन वक़्तु दीन जी ख़िदमत ऐं पंहिंजे वॾड़नि जे मंशूर खे अॻिते हलाए रहिया आहिनि अल्लाह साईं उन्हनि जी ज़िंदगी में बरकतूं फरमाए उन्हनि जी ग़ैबी मदद फरमाए अल्लाह साईं उन्हनि जा बेड़ा पार फरमाए। साईं जो सॼो पाड़ो ऐं जेके बि तव्हां पांधीअड़ा अॼु पंध करे हिकु कामिल ख़ुदा जे वली बाने बल्कि आलिम बा अमल जे उर्स मुबारक में आया हो अल्लाह कंदो रब तव्हां असां सभिनी जा ॿिनी जहाननि में बेड़ा पार फरमाईंदो। टाइम काफ़ी थी चुको आहे मूंखां बाद में असांजा माही नाज़ ख़तीब क़िबला साईं अलहाज साईं वज़ीर अहमद साहब दामत बरकात मुलालिया अल्हम्दुलिल्लाह जलवा फरोज़ थी चुका। साईं जन जो उर्दू में ख़ुसूसी ख़िताबा वॾा सुठा मुक़र्रर आहिनि तव्हां वेहजो ऐं दिलि सां साईं जो ख़िताब ॿुधजो। अल्लाह कंदो रब करीम तव्हां जूं ख़ाली झोलियूं भरींदो रब अवां जा बेड़ा पार फरमाईंदो। ऐं सिर्फ़ु नाले ॻाल्हाइण ख़ातिर हाज़िरी भराइण ख़ातिर हाज़िर थियो आहियां। ॿ टे मिंट में इंशाअल्लाह ख़िताब पूरो कंसो उन खां पोइ ख़ुसूसी ख़िताब साईं जो थींदो। मदीने जे ताजदार अड़ियनि जे आधार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आलीशान आहे त ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलाह मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेहजो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात सुहिणे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह अक़दस में मोकिलियूं जेका सलात असांजे क़िबला साईं जिन जे उर्स मुबारक जो सींगार बणिजी पवे। सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो
या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकुनू मस्सादिकीन। ऐ ईमान वारो इत्तकुल्लाह मां रब खां डिजो वकुनू मस्सादिकीन ऐं सचन सां गॾु थियो। अल्लाह से पंहिंजे पाक कलाम में पंहिंजे वलियनि जो शान खोड़ जायुनि ते बयान फरमायो आहे। उन्हनि जा पंहिंजा नुकात आहिनि, पंहिंजो मक़ाम आहे। पर जेका मूं आयत करीमा पढ़ी आहे, जेका मूंखे अल्लाह पाक मुख़्तसर ॼाण अता फरमाई आहे, अवां जे ख़िदमत में अर्ज़ कंदुसि त तव्हां जे मथां वाज़ह थी वेंदो त ख़ुदा जे प्यारनि बाननि जो ख़ुदा पाक वटि केॾो दर्जो ऐं मक़ाम आहे। उन्हनि जी सोहबत, उन्हनि जी मोहब्बत जो मक़ाम छा आहे? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन आयत करीमा में इरशाद फरमायो आहे। अॻ में मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो गौर जहिड़ी ॻाल्हि ही आहे त रब करीम जी ज़ात पंहिंजे वलियनि, पंहिंजनि प्यारनि जो शान बयान फरमायो, पर उहो शान मान अल्लाह साईं आम माण्हुनि खे न, पंहिंजे प्यारे मोमिननि बाननि खे ॿुधाइण चाहे। छो त ॿियनि खे ॿुधाइण जो फ़ाइदो ई कोन हो। फ़ाइदो मोमिन जे लाइ, ईमान वारे जे लाइ त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इहा भलारी ॻाल्हि मोमिननि जे साम्हूं रखी, ईमान वारनि जे साम्हूं रखी। अल्लाह ताला जी ज़ात फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमान वारो। मुंहिंजा प्यारा उलमाए किराम फरमाइनि था त हिकु ईमान आहे, ॿियो अमल आहे। ईमान खां मुराद अक़ीदो आहे, नज़रियो आहे, ऐं अमल खां मुराद निमाज़ आहे, रोज़ो आहे, हज आहे, ज़कात आहे। जीअं अल्लाह साईं सूरे असर में फरमायो इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात, उन्हनि जो बेड़ो पार आहे जिन अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ते ईमान आंदो, जिन पंहिंजो अक़ीदो भलो कयो, उन खां बाद में भला अमल कयाऊं। अल्लाह पाक तो फरमाए उन्हनि जा बेड़ा पार। उलमाए किराम फरमाइनि था ईमान खां मुराद अक़ीदो आहे, नज़रियो आहे। जेसिताईं अक़ीदो मज़बूत न आहे, अक़ीदो दुरुस्त न आहे, अक़ीदो बुनियादी शइ आहे। मुंहिंजा प्यारा इन्ही में का बि दरार आहे, का बि किथे कमी आहे त पोइ माण्हू अमल भली जबल जहिड़ो कंदो, पर उन अमल जो फ़ाइदो कोन थींदो। पर जेकॾहिं ईमान मज़बूत आहे, यानी अक़ीदो कामिल आहे, सही अक़ीदो आहे, त थोरो अमल बि क़यामत जे ॾिहाड़े जबलनि जियां तुरंदो। ईमान खां मुराद अक़ीदो आहे, यानी ऐ मुंहिंजा प्यारा बानो ईमान आणण वारो, ऐ मज़बूत अक़ीदे वारो मुसलमानो, सुन्नी मुसलमानो, मां रब करीम जो फरमान ॿुधो, मुंहिंजो ख़िताब ॿुधो। मां तव्हांखे हिकिड़ी अहम ॻाल्हि चवण वारो आहियां। रब करीम इशारो फरमायो त मोमिन तोते थोरो थियो, तोखे ईमान नसीब थियो, तोखे पुख्तो कामिल अक़ीदो नसीब थियो। हाणे तुंहिंजे लाइ ॿिनि ॻाल्हियुनि जो हुअणु ज़रूरी आहे। हिकिड़ो इत्तकुल्लाह, मां रब जो ख़ौफ़ पंहिंजे दिलि में रखजांइ, मुखां डिॼजांइ। छाजे लाइ? त अमल जेको आहे उन जो दारो मदारी ख़ौफ़ ख़ुदा ते। ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो त नमाज़ूं पढ़ंदासीं, ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो त ज़कात अदा कंदासीं, ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो त
त हज अदा कंदासीं ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो सच ॻाल्हाईंदासीं ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो पाड़े वारनि जो ख़्यालु रखंदासीं ख़ुदा जो डपु हूंदो हलाल खाईंदासीं मुंहिंजा प्यारा पंहिंजो उथण विहण सुधारींदासीं अल्लाह सीधो फरमाए त ईमान जो सींगार वरी ख़ौफ़ ख़ुदा मूंखां ॾिज मुंहिंजो ख़ौफ़ रखज त मां दुनिया वारा ख़ौफ़ तो तां लाहे छॾींदुसि